अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। समर न जिनी साण होत हिमायती तिन जो पवंदा छेज छपर में पुन्हूअ ईंदो पाण थींदी रूह रिहाण लहज़े मंझ लतीफ़ चए। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़च ताईं जंहिं जमाग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 14 नवंबर 2024 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो असुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। वक़्त जी बेरहमी जा पेरा कहिड़ा खणी कहिड़ा खणूं। हर दौर में वक़्त जे जाबरनि धरती खे भेलाड़ कयो आहे। न सिर्फ़ सिंध धरती भेलाड़ थी आहे पर सिंध धरती ते रहंदड़ न्याणियुनि जी इज़त खे बि तार तार कयो वियो आहे। हितां जा सरदार हमेशह अरबनि जा दलाल बणियल रहिया आहिनि ऐं पोइ उन्हनि जेका अयाशी कई आहे उन जी क़ीमत हमेशह सिंध जे न्याणियुनि खे अदा करणी पई आहे। 3 फरवरी 1998 ते डान अख़बार में सिंध जे सरदारनि ऐं अयाश अरबनि जी कहाणी छपी हुई। उहा कहाणी जेका दर्द जी हिकिड़ी लकीर हुई जंहिं तोड़ जो ऐवाननि में को थरथलो कोन मचायो हो, पर हसास दिलि माण्हुनि जॾहिं बि उहा कहाणी पढ़ी तॾहिं उन्हनि जी दिलि रत जा ॻोढ़ा ज़रूरु रुनी। ज़िले बदीन थरपारकर जे इलाइक़े रहीम की बाज़ार में 14 ऐं 15 दिसंबर 1997 जे सर्द रातिनि में कतर जे बादशाह शेख नासिर मकामी ॿिनि मासूम न्याणियुनि मसमात शहनाज़ ऐं नज़ीरा खे तलूर जो गोश्त खाई हवस जो निशानो बणायो, जंहिंजे करे उहे ॿई न्याणियूं कतरी बादशाह जी कैंप अंदरि ई मरी वियूं। कतर जे बादशाह जे लाइ उहो समूरो प्रोग्राम बदीन थरपारकर जे उन्हनि वक़्त जे डिप्टी कमिश्नरनि ऐं मक़ामी वॾेरनि मक़बूल रहमो ऐं ग़ुलाम रहमो तरतीब ॾिनो हो। पाकिस्तान जे वॾनि अख़बारनि उन्हनि ख़बर खे छापियो। HRCP ऐं मक़ामी एनजीओज़ बि घणी घोड़ा कई, पर ओचितो ई ओचितो उन्हनि कतरी बादशाह सिंधी वॾेरनि जी मार्फत समूरनि जूं ॿोलियूं लॻाए चुप कराए छॾियो। हाणे लॻभॻि इन वाक़े खे बि 25 साल खां मथे वक़्तु थी चुको आहे, पर हेल ताईं कतरी बादशाह तरफ़ां ख़ीमे में सिंधी मासूम न्याणियुनि मसमात शहनाज़ ऐं मसमात नज़ीरा खे हवस जो निशानो बणाए क़त्ल करण वारे वाक़े जो तदारक न थी सघियो आहे। मासूम सिंधी न्याणियुनि जो क़त्ल अॼु बि इंसाफ़ घुरे थो। इन्हनि वाक़नि खां बि अॻे ज़िले ठठे जी सामुंडी पटी में पिणु अहिड़ो ई वाक़ियो रोनमा थियो हो। आमी ऐं फापी नाले मासूम न्याणियूं अरब शहज़ादनि जे ख़ीमे अंदरि मरी वियूं हुयूं। जंहिं वाक़े खां पिणु सिंध वासी चङी रीत वाक़ुफ़ आहिनि। हाणे बि सिंध जे केतिरनि ई शहरनि में उन्हनि अरब शहज़ादनि जूं कैंपूं लॻनि थियूं। यकीनन वरी का मसमात शहनाज़ नज़ीरा आमी ऐं फापी उन्हनि पारां ज़ुल्म जो शिकार थींदी। अचो त पाण सिंध वासीअ सिंधी नगनि तां गैरत करियूं ऐं अरबनि समेत सरदारनि वॾेरनि खे सिंध मां डोड़ाए कढूं। ऐं हाणे पाणी वारे मसइले ते वीचार वंडियूं था ऐं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। सिंध लाइ लोचींदड़ ऐं सोचींदड़ हुसैन बख़्श थेबे जो लिखियल लेख जेको हुन पाणी सेमिनार में पेश कयो हो। पंहिंजे लेख में हुन सिंध वासियुनि खे अपील कंदे चयो आहे त रुॻो हिमतूं करे उथो, पाण हिन साज़िश खे बि कालाबाग डैम वांगुरु धूड़ करे छॾींदासीं। लखे इंसाननि ऐं ज़िंदगीअ जे ख़ूबसूरत रंगारंगी सां भरपूर अड़ल समुंड जी तबाही वांगुरु ई सिंध खे तबाह करण पिया वञनि। अड़ल समुंड
काज़किस्तान ऐं अज़बकिस्तान जे विच में दुनिया जो चौथो नंबर वॾे मिठे पाणी जी ढंढ जंहिंजी एराज़ी अधु सिंध जेतिरी 68,000 चौरस किलोमीटर हुई। ॿ वॾा दरिया आमू दरिया ऐं सेर दरिया 44 मिलियन एकड़ फुट पाणी ढंढ में खणी ईंदा हुआ। मौसम ख़ुश्क गरम बरसातूं न जे बराबरि सालियानो 5-4 इंच पवंदड़ अड़ल समुंड हिकु क़िस्म जे चौधारी बंद ॿाहिरि निकाल खां सवाइ ढंढ हुई। हिन में हज़ारे मच्छी मारण लाइ ट्रालर बार बरदारी लाइ नंढा वॾा बहरीअ जहाज़ लांचूं हिते ज़िंदगी हुई, ख़ुशी ऐं ख़ुशहाली हुई। अड़ल जी अज़बक ज़ुबान में माना तमामु वॾो समुंड, उन जे चौधारी केतिरा ई बंदरगाही शहर आबादियूं। अड़ल समुंड जे किनारनि ऐं भरपासे लखे माण्हू माहीगीरी ज़रायत कारोबार सां तालुक़ रखंदा हुआ। चौधारी वण वणकार ॿूटा गुल फुल बाग बुस्तान फसलनि सां सावक भरियूं बनियूं वसंदड़ हज़ारे ॻोठ शहर मतिलबु त अड़ल समुंड लखे माण्हुनि जी हयाती जो बुनियादु हो। 1960 में ख़र्चोफ़ अड़ल समुंड जे चौधारी रहंदड़ लखे माण्हुनि जी ज़िंदगी खे ॻाढ़ी लीक ॾेई अड़ल समुंड खे भरतू कंदड़ ॿिन्ही दरियानि आमू दरिया ऐं सेर दरिया ते डैम ॿधी सॼो पाणी चोलिस्तान वांगुरु अज़बकिस्तान काज़किस्तान तुर्कमानिस्तान जे ऋण पटनि खे आबाद करण लाइ कैनाल कढी मोड़े छॾियो। अड़ल समुंड में पाणी बंदि थियो त सख़्तु ख़ुश्क गरम हवाउनि आसे पासे जे वणलाह पाणी खणी पननि वसीले बुख़ार करण जे अमल सबबि हीअ दुनिया जो चौथो नंबर मिठे पाणी जी ढंढ तेज़ी सां ख़ुश्क थियण लॻी। दरियानि में कुदरती तौरु 10 लखनि पाणी जे हिसनि में आमतौरु 150-200 लूण जा हिसा हूंदा आहिनि। पाणी जे ख़ुश्क थियण लॻो त पाणी में लूणाहट जो मिक़दारु वधणु लॻो, उन सां पीअण जो पाणी ॿाढ़ो थियणु लॻो। पाणी में लूण त वधियो पर उन में मौजूदु न जे बराबरि संख्यो आलमी सिहत जे इदारे मूजिबि इंसानी सिहत लाइ ग़ैर नुक़सानकार 70 खां 100 दफ़ा वधीक थी वियो। किन माहिरनि जो ख़्यालु आहे त 600 मील परे आम समुंडनि वांगुरु खारे पाणी जो कैस्पियन समुंड मां पाणी अंदरां अंदरि ज़मीन जे सन्हनि सुराखनि मां सिमंदो अची ख़ुश्क थींदड़ अड़ल समुंड में गॾियो आहे। हीअ ॻाल्हि पहिरियों दफ़ो 1994 में छपजंदड़ किताब में पाणी जे आलमी सतह ते मिटा माणींदड़ माहिर सिंड्रा पोस्टल ॼाणाई आहे। 1994 में कालाबाग डैम ख़िलाफ़ मवाद हथ करण जी जाखोड़ में कराची में माहौलियात ते कमु कंदड़ इदारे जी लाइब्रेरी में महीनो ॾेढ मथो मारी कंदे ही किताब हथ लॻो। उन मूजिबि कैस्पियन समुंड मां ईंदड़ सामुंडी पाणी अची ख़ुश्क थींदड़ अड़ल ढंढ जे पाणी सां गॾियो। समुंड जे पाणी में ख़तरनाक हद ताईं वधियलु सेखियो हूंदो आहे। जे पीअण जे पाणी ज़ख़ीरनि में मिली वञे त उन सां गैस्ट्रो इंटेस्टाइनल आंडन ओज जूं बीमारियूं गले ऐं चमड़े जा कैंसर थींदा। संड्रा पोस्टल लिखियो आहे त उन सबबि 30,000 जी आबादी अॼु रुॻो हिकु मच्छी जे बंदरगाह मायूनिक में गले जा कैंसर टाइफाइड जा केस सॼी सोवियत यूनियन खां घणा हुआ। अमेरिका जे ख़िलाई वायुमंडल बाबति इदारे नासा जे रिपोर्टनि मूजिबि अड़ल समुंड जे सुकल लूणाठे पेट मां हवाउनि ते लूण ऐं ॿिए नुक़सानकार मवाद सां भरियल मिठी लखें टन सालियानो समय मेलनि में ज़रख़ेज़ ज़मीननि खे बर्बादु करे छॾियो आहे। आम माण्हुनि लाइ सिहत जा संगीन मसइला पैदा करे छॾिया आहिनि। इनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका मूजिबि उन लूणाहट ऐं ज़हरीले मवाद सां भरियल मिटी जा तूफ़ाननि सभ खां वधीक मुतासिर थींदड़ पासे में अज़बकिस्तान अंदरि ख़ुदि मुख़्तियार इलाइक़े जी रुॻो हिकिड़े उन जे गादी जे शहर नोरोक में गले जा कैंसर अखियुनि जूं बीमारियूं गुर्दनि जो ख़तमु थियण त आम ॻाल्हि आहे, पर उते अभम ॿारनि जो मौत सॼी दुनिया में सभ खां वधीक आहे। सुभाणे समूरी ॾखण सिंध उन अज़ाबनाक सूरतहाल खे मुंहुं ॾींदी। ज़मीनूं वीरान थींदियूं, सॼो इलाइक़ो पाणी न हुजण सबबि लूण जो ऋणपट बणिजी वेंदो। माण्हू दरबदर थी लॾपलाण कंदा। पीअण जे पाणी जा समूरा ज़ख़ीरा लूण सेंखे सां ख़तरनाक हद ताईं मुतासिर थींदा। गले जा कैंसर, मुदे जे बुख़ार, गुर्दनि जो फैल थियणु, अखियुनि ऐं साह जूं बीमारियूं आम जाम हूंदियूं। वॾियूं लॻंदड़ हवाऊं, ज़हरीली लूणाहट वारी मिटी, सखर लाड़काणे जखमाबाद गुडू ताईं माण्हुनि ज़मीननि खे मुतासिर कंदियूं। सो हाणे तव्हां असांखे गॾिजी फ़ैसिलो करिणो आहे
त असांखे मुदे जे बुख़ार, कैंसरनि, गुर्दनि जे बंदि थियण जा सूर संदे मरणो आहे। पंहिंजनि अबहम बचड़नि खे अखियुनि अॻियां अड़ल डंड जे माण्हुनि वांगुरु मरंदे ॾिसणो आहे या सिंधू पंहिंजी ज़िंदगी खे गॾिजी मिली पुरमन जदोजहद करे आज़ादु कराइणो आहे। जल्दी फ़ैसिलो करियो, तारीख़ वटि तव्हां लाइ वक़्तु न आहे ऐं हू मुकमिल तयारी सां फाहियूं मौत जूं पिया मटियनि। अचो पाण सभिनी खे हथ हथ में ॾेई गॾिजी हिन साम्राजी साज़िश खे मुकमिल नाकाम बणाइणु घुरिजे। सिंध अवल सिंध आख़िर। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन बख़्श थेबे जो ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। सिंधूअ दरिया बचायो तहरीक बाबति जगदेश आहूजा लिखे थो। सिंध यूनाइटेड पार्टी हिकु जामे हिकमत अमली जोड़े उर्दू ॻाल्हाईंदड़ समेत सभिनी सिंध वासियुनि सां राब्ता शुरू कया आहिनि। उन्हनि हल्कनि DH हाक्सबे जे ज़मीननि ते तमामु शानदार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे ऐं असां सां अमली तौर बि ताउन करे रहिया आहिनि। 7 नवंबर 2024 ते वुमेन एक्शन फोरम पंहिंजे प्लेटफार्म तां कैनालनि ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कराई, जंहिंजी सॼी रिपोर्ट ऐं ठहराव सोशल मीडिया ते मौजूदु आहिनि। वुमेन एक्शन फोरम कराची में संदसि रूह रहिमा मैडम अनीस हारून समेत अक्सरियत उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी आहे। हुननि 8 नवंबर ते सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम जे सेमिनार में बि भरपूर शिरकत कई। सिंधी अदबी संगत जी कॉन्फ्रेंस में नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन जे मंसूर एजाज़ बि शानदार मौक़िफ़ पेश कयो। हींअर कराची जे हिकु सनतकार याकूब पेची बि अमली तौरु संदसि लफ़्ज़नि में सिंध धरती ऐं सिंधू दरिया जी ख़ातिर असां सां साथ ॾेई रहियो आहे। हुनखे असां जॾहिं सिंधू दरिया बचायो तहरीक जे पेज में एड कयो त हुन सभु पोस्टूं सिंधी में ॾिसी चयो त कुझु पोस्टूं उर्दू ऐं अंग्रेज़ी में रखो त असांजा किन महिरबाननि हुनखे मेहणा ॾियणु शुरू कया त 3 नसल गुज़री विया आहिनि, अव्हांखे सिंधी पढ़णु लिखणु छो नथी अचे। जिते हुन ॾुखारो थी लिखियो त मां त हींअर कैनालनि जे ख़िलाफ़ तहरीक में अव्हां जो साथ ॾियणु थो चाहियां ऐं अव्हां मूंखे सिंधी न पढ़ण जा ताना ॾेई रहिया आहियो, पोइ उहे सभु तव्हां सां कीअं गॾिजंदा जिन खे सिंधी नथी अचे। हैदराबाद ऐं कराची जे जिन हल्कनि सां असां दोस्ताना तालुकात रखी सिंध ऐं सिंधू दरिया जो केस रखियो आहे, उन्हनि न रुगो ज़ुबानी हिमायत कई आहे पर अमली तौर बि अॻियां वधी हैदराबाद ऐं कराची में सेमिनार कराया आहिनि। जेकॾहिं असां चाहियूं था त उर्दू ॻाल्हाईंदड़ समेत समूरा सिंध वासी सिंधू दरिया बचायो तहरीक में असां सां साथ ॾियनि त सभ खां पहिरीं असांखे पंहिंजा रवैया दुरुस्त करणा पवंदा। यादि रहे त सिंध ऐं सिंधू दरिया जो सौदो हिकु सिंधी सदर ज़रदारी ऐं 54 सालनि खां सिंध जी नुमाइंदगी कंदड़ तनज़ीम पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो आहे ऐं अॼु उर्दू ॻाल्हाईंदड़नि जा कुझु हल्का उन ख़िलाफ़ जदोजहद में असांजो साथ ॾेई रहिया आहिनि ऐं जेकॾहिं असां चाहियूं था त बिना कंहिं लसानी मतभेद जे समूरा सिंध वासी उन में अमली तौरु शरीक थियनि त असांखे बि पंहिंजा तौर तरीक़ा सियासी इख़लाक़ी रवैया ऐं ख़ुदि सियासी इस्तलाह बेतअसुब ऐं तंग नज़रे खां मथां इख़्तियार करणा पवंदा। असां पाण खे बहितर बणाईंदासीं त दुनिया जो रवैयो बि असां ॾांहुं बहितर थींदो। सॼे मुल्क समेत दुनिया जे आॾो सिंध जो चहिरो सिंध जा तर्जुमान त ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी आहिनि, पोइ कीअं था उमेदु कयो त दुनिया असांखे चङनि नज़रनि सां ॾिसे ऐं हमदर्दी करे। दुनिया खे पाण ॾांहुं मुतवजा कराइण लाइ सभ खां पहिरीं असांखे पंहिंजे किरदार ऐं ज़रफ़ खे बुलंद करणो पवंदो। पंहिंजे अंदरि जे तअसुब ऐं तंग नज़री मां जान छॾाइणी आहे। बिना कंहिं लसानी मतभेद जे समूरनि सिंध वासियुनि खे मुतहद करण जी सोच ऐं वार ते हलणो आहे ऐं पाकिस्तान जे ॿिनि क़ौमुनि समेत सॼी दुनिया जे इख़लाक़ी हिमायत जी हासिलात ख़ातिर सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी टिन्ही ॿोलियुनि में सिंध ऐं सिंधू नदी जो केस पेश करणो आहे। असांजे फ़िक्र ऐं अमल जो मैदान घटि में घटि एतिरो त वसी ऐं विशाल हुजे जेतिरो असांजी सिंधू नदी जो कैमास आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जगदेश आहूजा जी
लिखियल लिखणी। सिंधुआ दरिया ऐं डेल्टा जो ज़िक्र हले पियो त सिंध जे डेल्टा बाबति अवां जे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक ग़ुलाम हुसैन लगारी जो लिखियल लेख। सिंध जे डेल्टा वारे मसइले ते हाणे त ॿाहिरीं दुनिया खे बि ॻणती थी पई आहे, जंहिं लाइ ऑस्ट्रेलियावी हाई कमिश्नर इंडस डेल्टा जे तहफ़ुज़ ऐं बहाली खे अहम करार ॾेई छॾियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात दौरान ऑस्ट्रेलियावी कमिश्नर चयो त इंडस डेल्टा ताईं पाणी पहुचाए सिंध जे ज़मीननि खे समुंड खां बचाइण जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंसां सिंध जी ज़राइत तमर जे ॿेड़नि माहीगीरी खे वॾो फ़ाइदो मिली सघे थो ऐं सिंध में ख़ुशहालीअ जो हिकु नओं बाब खुलंदो। उन खां अॻु पंजाब यानी इरसा सिंध हुकूमत ते ज़ोर बल्कि पाबंद बणायो हो त डेल्टा में पाणी न छॾियो वञे, जंहिं बाद सिंध सख़्तु एहतिजाज कयो। सिंध जे डेल्टा खे सुकाइण वारी साज़िश का नई न आहे। जॾहिं खां कोटड़ी बैराज ठहियो ऐं बैराज जे मथां तरफ़ सिंध जूं ज़मीनूं पंजाब जे चौधरियुनि ऐं सघारियुनि धुरियुनि खे इनाम में मिलियूं, तॾहिं खां डेल्टा जो पाणी कोटड़ी बैराज जे मुख़्तलिफ़ कैनालनि ऐं इलाइक़नि ॾांहुं छोड़ करायो वियो त जीअं उहे बंजर ज़मीनूं आबाद थियनि ऐं इलाइक़नि ॾांहुं छोड़ करायो वियो त जीअं उहे बंजर ज़मीनूं आबाद थी सघनि ऐं पंजाब वासियुनि जूं सांगड़ थरपारकर नवाबशाह ऐं बदीन में कॉलोनियूं अॾियूं वियूं। चक क़ाइमु थिया जिन डेल्टा जो पाणी पे इस्तेमालु कयो ऐं जॾहिं वरी पंजाब मुख़्तलिफ़ डेम ठाहिया, सिंधु दरिया मां केनाल कढिया, वेतर डेल्टा ख़ुश्क थींदो वियो। नतीजो इहो निकितो जो दरिया जो पाणी समुंड ताईं न पहुचण करे समुंड जो खारो पाणी डेल्टा तरफ़ वधणु लॻो, जंहिं कचे पके जूं ज़रख़ेज़ ज़मीनूं तबाह करे छॾियो। न सिर्फ़ इहो पर तमर जा ॿेला, झंगली जीवत, ज़राइत ऐं माहीगीरी खे वॾो नुक़सानु पहुतो। पलो जेको जाम शोरे ऐं सखर वटि बि मरंदो हो, उनजो वजूद ख़तमु थी वियो। इलाइक़े में बुख बेरोज़गारी कर खयो, ज़राई पैदावार खे बि हानिकार धकु लॻो ऐं वधीक धकु लॻण जा इम्कान आहिनि जो पंजाब नवां 6 कैनाल कढण जा साबाह पियो करे। ख़ुदा न करे जेकॾहिं 6 कैनाल ठहनि था त दरिया जो पाणी सखर खां हेठि बि मुश्किल सां पहुचे ऐं डेल्टा जी हद जाम शोरे खां बि किरास करे सिंध सुकाईंदो सखर ताईं वञी पहुचे, जंहिंसां सिंध जी 3 हिसा ज़मीन बंजर थी वञे। हूं बि इहे ॻाल्हियूं हलनि पियो त सिंध खां सियासी ऐं मुआशी इंतकाम वठण लाइ सिंध जो पाणी फबायो पियो वञे, जेको काफ़ी हद ताईं फबाइजी बि चुको आहे। सिंध में हिन वक़्तु पीपी जी हुकूमत आहे ऐं ऐवान सदर में बि पीपी जो जियालो वेठो आहे, जेको नवाज़ लीग जो इतिहादी आहे ऐं हीउ सभु कुझु हिननि जी मौजूदगी में थी रहियो आहे। पर पंजाब ऐं इरसा खे झले नथा सघनि त सिंध जे पाणी सां हथ चुरांद न करियो ऐं पंहिंजे हिसे जो पाणी ॾियो। इरसा हिन वक़्तु सख़्तु होड़ जो मुज़ाहिरो पई करे। ईअं थो लॻे त इरसा सिंध खे बंजर बणाइण जो वचन करे छॾियो आहे। ख़बर नाहे इरसा में वेठल सिंध जो नुमाइंदो आख़िर एतिरो कमज़ोर ऐं बेवस छो आहे जो इरसा खे हर रांदि फबियो थी वञे। हक़ीक़त में सिंध जे पाणी ते सिर्फ़ु सिंध जो हक़ आहे। पीपल्स पार्टी जी मुसलसल ख़ामोशी जो इहो नतीजो निकितो आहे जो कारपोरेट फार्मिंग जे नाले सां सिंध जूं ज़मीनूं ऐं ॿेटनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। असेंबली ऐं सेनेट में ॻाल्हाइण वारो केर बि न आहे, न वरी केरु एहतिजाज थो करे। हाणे त इंसानी हक़ में लताड़जनि पिया, जंहिंजो माज़ी में को बि मिसाल नथो मिले। को ज़मानो हो जो पंजाब खां सिंध ताईं पाणी वारा जहाज़ दरिया समुंड मां गुज़रंदा हुआ, वणिज वापारु हलंदो हो। हाणे त ॿेड़ियूं बि मुश्किल सां हलनि थियूं। हिकु क़िस्म जी तबाही आहे। कचे में दरिया जे पाणी बदिरां ट्यूब वेलनि ते पोखी राही हले थी ऐं मारो गुज़रान कनि था। सिंध जूं डंडूं ढोरा सुकी तबाह थी चुका आहिनि, जिन ते मुहाणा मारो पेट गुज़र कंदा हुआ। वॾो सानियो इहो आहे त दरिया में पाणी न हुजण ऐं घटि हुजण करे अंधी ॿुलहण जो नसल बि ख़तमु थी चुको आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची में हूं त ॿियनि मुल्कनि जा सफ़ीर ऐं हाई कमिश्नर मुक़ीम आहिनि, जेके सिंध जे हर मसइले जी ख़बर रखनि था। पर ऑस्ट्रेलियावी हाई कमिश्नर जे अंदाज़ में सिंध जे वॾे वज़ीर सां डेल्टा वारो अहम ऐं क़ौमी मसइलो छेड़ियो आहे, मामूली नोयत जो न आहे, न वरी नज़रअंदाज़ करण जहिड़ो आहे, न वरी हिन मुल्क जे अंदरूनी मसइलनि खे छेड़ियो आहे, बल्कि हुन अहिड़े मसइले जी निशानदेही करे सिंध ऐं सिंधी क़यादत जी ॼण अखि खोले छॾी आहे।
जिते जेकॾहिं असां तवजह नथा ॾियूं ऐं वफ़ाक़ाॾो मसइला नथा खणूं त इहा हिकु वॾी ज़्यादती ऐं सिंध सां कयल वचन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी। डेल्टा में पाणी न हुजण करे समुंड जो पाणी लाड़ पटी में दाख़िल थी चुको आहे, जंहिं वॾी मुआशी तब्दीली आंदी आहे ऐं तबाही थी आहे, जंहिंखे रोकणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उहा वफ़ाक़ आॾो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए, जंहिं लाइ सिंधी असेंबली ठहराव मंज़ूरु करे सिंध जे नुमाइंदे जी हैसियत सां वेठल सदर आसिफ ज़रदारी जी बि सियासी इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त उहो बि हिन क़ौमी मसइले खे खणे। जेकॾहिं संसद नथी ॿुधी वञे त पाण खे बेवसी कमज़ोर सदर बणाइण बदिरां ऐवान सदर मां निकिरणु घुरिजे ऐं सिंध वापसि अची हिकु नई हिकमत अमली ठाहे सिंध जे हक़नि लाइ जाग खोड़े। PP चेयरमैन बिलावल भुट्टे खे बि ऑस्ट्रेलियाई हाई कमिश्नर जे क़ौमी मसइले ते ॾिनल बयान जी वाहिर करे डेल्टा बचाइण लाइ अमली क़दम खणणु घुरिजनि। इंडस डेल्टा बाबति ही असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ग़ुलाम हुसैन लगारी जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जे ॾाहे आलिम अदीब ऐं बरख लेखक मोहम्मद इब्राहिम जोयो बाबति नामियारो लेखक ऐं दानेश्वर जामी चांडियो लिखे थो, मुंहिंजी ख़ुशबख़्ती आहे त मुंहिंजी समूरी शौरी हयाती हिकिड़ी औलाद वांगुरु घर जे हिकु भाती ऐं प्यारे शागिर्द वांगुरु साईं जोए साहिब जे हथनि में हिकु दोस्त जी सोबत में गुज़री। मां सम्झां थो त जेकॾहिं मुंहिंजे लाइ मुंहिंजी ज़िंदगी जो असुलु सरमायो आहे त उहा निहायती क़ीमती शइ जोए साहिब जी सोबत आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त जोयो साहिब असांजे घर जो भाती हो। मां पंहिंजे दिलि में ऐं हर माण्हू पंहिंजो पाण खे कंहिं न कंहिं जाइ ते अंदर में जवाबदार हूंदो आहे। सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी मुहबत घणनि माण्हुनि सां आहे, पर कंहिं माण्हू सां गैर मामूली हिकिड़ी गैर मशरूत गहरी मुहबत ऐं इश्क जो तालुक़ु रहियो त उहो जोयो साहिब हो। ऐं हमेशह पंहिंजे इल्मु ख़मीर ऐं पंहिंजे ज़मीर में जेकॾहिं पंहिंजो पाण खे पंहिंजे वजूद खे कंहिं माण्हू जे आॾो जवाबदार सम्झां थो त उहो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो आहे। हर तहरीर हर कमु हर शइ ते मां दिलि में सोचींदो आहियां त हीउ कमु जोए साहिब खे कीअं वणे। साईं जोयो साहिब कीअं हो, न कीअं खणनि पाण सी, न कीअं साणनि पाण, अहिड़ा हथ न हुञाण आऊं न चींदी उनरी, जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी, ॿरी जिन बारी आऊं न चींदी उनरी, नागन ॿधीअ नीह जी कच्छे काछोटी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, दिनीअ जी चोटी पूरब थींदी पधरी। जोए साहिब खे असांखे नए सिर सम्झणो पवंदो। इहा ॻाल्हि मोहसिन जोयो शुरू में करे वियो। जोयो साहिब छा जी पैदावार आहे। के लकाब हूंदा आहिनि, के हालतूं हूंदियूं आहिनि, के असर हूंदा आहिनि, के रिवायतूं हूंदियूं आहिनि, के मुहरिक हूंदा आहिनि, के बुनियाद हूंदा आहिनि जेके उन्हनि माण्हुनि जी मिटी ॻोए उन्हनि खे ईअं ज़माने में बीहारींदा आहिनि हिकु घर में ॿार पलजनि था। हिकिड़ी माउ मां ॼावल ॿारनि जा मिज़ाज मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। मां सम्झां थो ऐं मूं लिखियो बि हो त मूं पंहिंजी ज़िंदगी में घणे में घणो जंहिं शख़्स ते लिखियो आहे उहो बि साईं जोयो साहिब आहे। जोयो साहिब दरअसल फ़िक्री इल्मी ऐं ज़हनी तौर ते जेका जदीदियत जी तहरीक हुई, जेका यूरोप में 15वीं सदी खां शुरू थी ऐं जंहिं वञी 19वीं सदी में ओज माणियो, जंहिंजा मुख़्तलिफ़ दौर आहिनि। एज ऑफ रीज़न, एज ऑफ इनलाइटमेंट, साइंटिफिक रेवोल्यूशन, जंहिंखे कुल मिलाए चइबो आहे त उहो दौर मॉडर्निटी जो दौर हो, उहो जदीदियत जो दौर हो। जोए साहिब जा फ़िक्री सबब हुआ, उहे सभई जोए साहिब लाइ उत्साह हुआ ऐं जोए साहिब जा ख़्वाब हुआ, ज़िंदगी जा मक़सद हुआ, उन में हुन जो वॾो हिसो हो। ज़ाहिर आहे हू पंहिंजी मिटी जो माण्हू हो। हुन पंहिंजी धरती मां शयूं कढियूं, हुन शाह सचल ऐं सामी मां शयूं खयूं, पर जेके बुनियादी असर जोए साहिब ते आहिनि से दरअसल यूरोप जी निशात सानिया मां आया ऐं जोए साहिब जे सॼे कम खे फ़िक्री तौरु मूंखां पुछियो वञे त संदसि समूरो कमु दरअसल टिनि बुनियादनि ते बीठल आहे।
कंहिं बि फ़िक्र जी ठहियल इमारत जा तंबू ऐं बुनियाद आहिनि या उन में चोथों बि शामिलु करे सघूं था। सभ खां पहिरीं ॻाल्हि, ॻोठ में ॼावल ॿार, मिसकिन घर जो ॿारु संदसि पीउ गुज़ारे थो वञे, माउ गुज़ारे थी वञे, हुनखे ॾाॾी ऐं ॾाॾो पालीनि था, पर हू ग़ैर मामूली तख़लीक़ी ऐं तनक़ीदी शऊर रखंदड़ अंदर में वॾो माण्हू आलम हो ऐं मुफ़्कर हो, जेको ख़्वाबनि खे ॾिसी रहियो हो, निंढे खंड खे ॾिसी रहियो हो, दुनिया खे ॾिसी रहियो हो, जंहिं नई दुनिया जो तस्वर ॾिठो हो, जंहिंखे पाण मॉडर्निटी चऊं था। उन नई दुनिया जे तस्वर खे सम्झण जी कोशिशि करे रहियो ऐं जोए साहिब जे ख़्वाबनि जी सिंध उन में शामिलु थियणी हुई। को पुछी सघे थो त कहिड़ा असर आहिनि। मिसाल तौरु कंहिं बि माण्हू जे शऊर जी परख जा कुझु पैमाना आहिनि। ज़रूरु के पैमाना तय कबा आहिनि त कंहिं माण्हू जो शऊर किथे बीठो आहे। जोए साहिब जो काइनाती नुक़्ते नज़र, संदसि फितरत जी शनास ॾांहुं नुक़्ते नज़र, उहो वहमी न आहे, उहो धर्मनि मां वरितल न आहे, इख़्तिरायत न आहे, धुकनि ते ॿधल न आहे, ॾटण ऐं ख़ाम ख़्याली ते ॿधल न आहे। उहो सॼे उन आलमी इंसानी तारीख़ जे तसलसल में आहे। यूरोप में जेको साइंटिफिक रेवोल्यूशन आयो, जंहिंजी कुख मंझां मार्क्सवादी क़िस्म जो फ़िक्र उन कैनात खे सम्झण जो साइंसी इदराक ऐं फ़हम उभरियो। जोए साहिब जी सॼी ज़िंदगी उन फ़िक्र खे हिन पसमानदा वहमी ऐं अक़ीदत पसंद समाज में उनजी तरवीज, उनजी तरतीब, उन तालीम, उनजे ॿिज पोखण में गुज़री वई। संदसि वॾे में वॾो पासो बतौर मुफ़्कर जे, जेको घटि थो बहस में अचे, हूअ 9 खां चोटी ताईं साइंटिफिक शऊर जो हामी शख़्स आहे ऐं उन ज़माने में जॾहिं कमु करणु ॾुखियो हूंदो ऐं हाणे त कमु करणु सवलो आहे। हाणे त असांजी पीढ़ी वटि हीअ सभु सहूलियतूं मुयसरु आहिनि, माण्हू ट्रेंड आहिनि, अॼु बि ॾुखियो कमु आहे, पर वरी बि उन ज़माने में जोए साहिब वटि छा हो। नंबर ॿी ॻाल्हि, जोए साहिब वटि साॻी मॉडर्निटी हुई। ज़ाहिर आहे उहा ॻाल्हि आहे त नए समाज जो तस्वर खणी आहे। जॾहिं फिरास में इनकलाब आयो, क़ौम जो तस्वर, नई क़ौम, नओं मुल्क ऐं सेक्युलरिज़म जो तस्वर दरअसल उन सॼे दौर जी पैदावार आहे। जोए साहिब जी सॼी ज़िंदगी सेक्युलर तस्वरनि, सेक्युलर ख़्वाबनि, सेक्युलर रवैयनि, सेक्युलर इंसान ऐं सेक्युलर समाज ऐं सेक्युलर रियासत जे ख़्वाब जी तहबीर लाइ जदोजहद कंदे गुज़री। ऐं जॾहिं मां सेक्युलरिज़म चवां थो त उन जी महदूद माना सिर्फ़ु इहा आहे त रियासत खे मज़हब खां जुदा करे छॾियो। उहा हिकु सादी माना आहे। सेक्युलरिज़म जो जोहर छा आहे? मां जोए साहिब खां 1992 में पाण खां पुछियो। हिकिड़े दफ़े पुछियमि, साईं भला उनजो सिंधी में तर्जुमो छा करियूं? निहायती हसीन अंदाज़ में सोचे चयाईं, अदा लफ़्ज़ हूअं अॻियां ठहियो पियो आहे, मौलवी अब्दुल हक़ ख़राबु करे वियो आहे, उहो हाणे पिण इस्तेमालु न करे सघंदासीं। उहो आहे दहरियत। दहर दुनिया खे चइबो आहे। हाणे हिकिड़ो आलिम माण्हू ग़लति तर्जुमो करे वियो आहे। जीअं फैज़ साहिब चयो आहे त ग़म में दहर का झगड़ा क्या है। दहर जी माना दुनिया आहे। दहर जी माना ला मज़हबियत न आहे। ला मज़हबियत जो ॿियो तर्जुमो आहे, उहो एथिज़म आहे। पर दहरियत माना हिन दुनिया बाबति असांजो नुक़्ते नज़र, हिन दुनिया जे बारे में असांजा ख़्वाब ऐं ख़्याल। सभ खां वॾी ॻाल्हि त हिन जहान सां असांजी कमिटमेंट हुजे, उहो ई सेक्युलरिज़म आहे। जोए साहिब चयो त भाउ, हू लफ़्ज़ त कोन थियो, हाणे पाण था लिखायूं दुनियायत। दुनियायत निहायत सुहिणो लफ़्ज़ आहे। हज़ारे सालनि खां वठी 52 मुलनि, पादरियुनि, दुश्मननि ऐं बगड़नि ऐं रांग नबरनि, उन जा जेके पुॼारी आहिनि, माण्हुनि खे अची गुमराह कयो आहे त हीअ दुनिया न आहे, हीअ दुनिया कुझु बि न आहे। हीअ दुनिया जागीरदार जे हवाले हुजे, हीअ दुनिया सरमाएदार जे हवाले हुजे, हीअ दुनिया जाहिलनि जे हवाले हुजे, हीअ दुनिया साम्राज्यनि जे हवाले हुजे। हिन दुनिया में ज़ुल्म हुजे, हिन दुनिया में को निज़ाम न हुजे, क़ौमी जबर हुजे, दुनिया में सभु कुझु हुजे, हीअ तव्हांजे कम जी शइ न आहे, हिन खे छॾे ॾियो। इहो सॼो नुक़्ता नज़र बातिल आहे, जो उन में ज़ालिम ऐं बातिल कुवतूं साथारी आहिनि। सो जोए साहिब मिड़ई अशोक मां सेक्युलरिज़म कोन चयो हो। जोए साहिब पंहिंजे वतन ऐं इंसान ज़ात लाइ ख़्वाब पे ॾिठो। जेकॾहिं समाज सेक्युलर न आहे त उनजी तक़दीर तब्दील थिए, इहो नामुमकिन आहे।
जेको फ़र्द सेकुलर न आहे उहो नओं इंसानु थिए उहो नामुमकिन आहे। उहा आलिफ़ बे आहे, उहो पहिरियों ॾाको आहे, उहो शर्त आहे जंहिंजो हिन जहान सां वास्तो ई न आहे। जेको हिन जहान सां पाण खे सम्झे ई नथो, दुनिया में ज़िम्मेवार नथो सम्झे, उहो कीअं का तब्दीली आणे सघे थो। हुन जो काइनात जे फ़िक्र जे बारे में हिकिड़ो साइंसी नुक़्ते नज़र आहे। उहो छा आहे? हिकिड़े नए इंसान ऐं नए समाज ऐं नई रियासत जो नुक़्ते नज़र आहे। उनजो पहिरियों शर्त सेकुलर हुजणु आहे। नंबर 3 ॻाल्हि, क़ौमनि जो तस्वर। जोए साहब नेशनलिस्ट हुओ ऐं जोए साहिब जो नेशनलिज़म ज़ाहिर आहे, जागीरदाराणो ऐं सरमाएदाराणो बि न आहे। हालांकि नेशनलिज़म आहे सरमाएदाराणो। जदीद नेशनलिज़म सरमाएदारी जे पोयां आहे, पर जोए साहब फ़र्क़ु चिटींदो रहियो। पर अॼु ॾींहं ताईं हूअ सिंधी समाज में डिस्कोरस आयो ई न आहे। जोए साहब मज़मून लिखिया, फ़स्तायत ऐं नेशनलिज़म में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ऐं जोए साहब तस्वर ॾिनो त इंसानियत खे नेशनलिज़म खां जुदा कबो त उहो फ़स्तायत थी वेंदो। जदीद सेकुलर नेशनलिज़म तस्वरनि खे खणी हलंदड़ माण्हू ऐं सॼी उमिरि उन जी तरवीज कंदो रहियो। साईं जी एम सैद खां वठी पलीजीअ साहिब ताईं असां वटि कई माण्हू आहिनि। हिकु डिघी फ़हिरिस्त आहे जेके सेकुलर आहिनि। तंहिं करे जोए साहिब खे असांखे नए सिर सम्झणो पवंदो। ख़बर कीअं पवे त हूअ छा में सही हो, हुन जी अज़मत छा में हुई। हुन जी अज़मत हुन जे इदराक में हुई, हुन जे इल्म ऐं संदसि फ़िक्र में हुई, हुन जे शऊर में हुई, संदसि ख़्वाबनि ऐं पोहरे में हुई, हुन जी पंहिंजे समाज, क़ौम ऐं माण्हुनि जे ख़्वाबनि जी तइबीर में हुई। तव्हां सिंधी समाज जो को बि पासो खणो, हिकु इस्तलाह असां वटि आहे त नई सिंध या जदीद सिंध, उहा अञा ठही कोन्हे। हिकु ॾींहुं ज़रूरु ठहंदी ऐं ठहे पई। नई सिंध ऐं जदीद सिंध जो तस्वर मोहम्मद इब्राहिम जोए ऐं हुन जे रखियल बुनियाद खां सवाइ मुमकिन कोन्हे। उहो जोयो साहिब हो जंहिं नई सिंध ऐं जदीद सिंध जा बुनियाद रखिया, ऐं ईअं आहे बि सही। जोए साहिब जी क़ौम कहिड़ी हुजे? उहा आहे जोए साहिब जी ख़्वाबनि जी सिंध। सिंध मुंहिंजे ख़्वाबनि जी कहिड़ी आहे? जोए साहिब जे ख़्वाबनि जी सिंध कहिड़ी आहे? ऐं मां उन ते तफ़सीली मज़मून लिखी चुको आहियां। जोए साहिब जे ख़्वाबनि जी सिंध उहा सिंध आहे जेका आज़ादु हुजे, जेका ख़ुदि मुख़्तियार हुजे, जेका साइंसी शऊर रखंदड़ हुजे, जेका जागीरदारनि, सरमाएदारनि ऐं मुल्हनि जे हवाले न थिए, जेका सेक्युलर हुजे। उहा आहे जोए साहिब जी सिंध। जंहिं शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में सिंध जो तस्वर पंहिंजे माण्हू जो जोड़े तख़लीक़ करे वियो, उनखे अपडेट करे नए दौर जे शऊर सां सलाड़े जोए साहिब पहुचायो। उहा जोए साहिब जे ख़्वाबनि जी सिंध आहे। उनखां सवाइ संदसि सिंधी ॿोली लाइ कयल ख़िदमतूं आहिनि। यकीनन सिंधी ॿोली जा ख़ादम तमामु वॾा अज़ीम माण्हू रहिया आहिनि। मिर्ज़ा कलिच बेग, डॉक्टर दाऊद पोटो ऐं डॉक्टर बलोच, डॉक्टर जय सिंघाणी साहिब हो। वॾी हिकु लिस्ट आहे, उहे तमामु वॾा माण्हू आहिनि। काको भेरू, सिराज, अलाए केतिरा माण्हू आहिनि, उहे सभु ख़ादम आहिनि। पर जोए साहिब उन्हनि जे सिर्फ़ में सिंधी ॿोली जी तरवीज कई। हूअ सिंधी ॿोली जो मुहाफ़िज़ हो। सिंधी ॿोलीअ कीअं लिखिजे? जोए साहिब खे ईअं आम ॻाल्हियुनि ते कावड़ न ईंदी हुई। ज़ेर ज़बर पेश न ॾिबी हुई त कावड़ जी पवंदो हो। ज़ेरूं, ज़बरूं ऐं पेशूं सभु असांजा वावल आहिनि। सॼी ॿोलीअ जी जेका लय आहे, जेका सूतियाती मिज़ाज आहे, उहो उन में आहे। जंहिं वसीले किताब छपिजे थो, जोए साहिब सिंधी टाइप राइटर आंदो। अक्सर असांजे माण्हू वटि कमु न करण लाइ ॻाल्हि हूंदी आहे त साईं हालतूं साज़गार न आहिनि। वॾे में वॾो जवाब इहो हूंदो आहे त जोए साहिब वन यूनिट जे सालनि में जंहिं अज़ाब में हो, उहो ई माण्हू हो जंहिं अदबी बोर्ड खे सिंधी अदब ज़रिए नए सिंध जी तइमीर जो बुनियादु फ़राहम कयो। सिंधी शाइरी, सिंधी अफ़सानो, सिंधी तनक़ीद, मज़मून निगारी, अदब ॾांहुं रवियो, ॿोली ॾांहुं रवियो, उहो सभु जोए साहिब कयो। चौथी ॻाल्हि, जोए साहिब जा तर्जुमो कयल किताब आहिनि। जोयो साहिब नावल छपराइण जो शौक़ीन न हो। हुनखे को सिंधी नावल छपराइण जो शौक़ु न हो। जोए साहिब खे ख़बर हुई त हीउ समाज एॾो इल्मु पैदा करण जे क़ाबिल न थियो आहे। जोए साहिब खे ख़बर हुई त हिते इल्म जा उहे तस्वर अञा ताईं पैदा न आहिनि थिया। हिन समाज खे पंहिंजो इल्मु न आहे। हिते शाइरी आहे, अदब आहे, इल्मु न आहे, छो त हीअ समाज अञा इल्मु पैदा करण जे लाइक़ु न आहे। जोए साहिब जे कयल तर्जुमनि खे तव्हां ॾिसंदो, तर्जुमा कयाई बि सही, तर्जुमा करायाई बि सही,
जादू ऐं साइंस जहिड़ो किताब तर्जुमो थियो। हर माण्हू उन किताब खे हिकु भेरो ज़रूरु पढ़े। मुंहिंजी ज़िंदगी में जंहिं किताब पहिरीं तब्दीली कई हुई उहो किताब आहे वैशी जीवत जा निशान। उन खां सवाइ फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स फितरत जे बारे में बहस थियल आहे। फ़िक्र जी आज़ादी हिकु अहम किताब आहे। फ़िक्र जी आज़ादी जे तनाज़ुर में केॾा वॾा माण्हू हुआ जिन यूरोप में फ़िक्र जी आज़ादी लाइ वेढ़ कई। जोए साहिब जो सियासत ॾांहुं रवैयो कीअं हो? ज़ाहिर आहे जोयो साहिब हिकु तारीख़ जो ॼाणू माण्हू हो। हुनखे ख़बर हुई त फ़क़्ति शाइरी ते सॼी ज़िंदगी ऐं समाज न हलंदो। शाइरी हसीन शइ आहे, लाजवाब शइ आहे, कमाल जी शइ आहे, असांखे वणे थी, पर उन में उहा ताक़त न आहे जेसिताईं साइंसी शऊर न हूंदो, जेसिताईं फ़लसफ़ो न हूंदो, साइंसी इदराक न हूंदो। जोए साहिब जो किताब सिंध बचायो खंड बचायो छपियो। उन वक़्तु जोए साहिब जी ॼमार 26 साल हुई। सेव सिंध सेव दी कॉन्टिनेंट निढे खंड जे गद्दार ऐं उन खां पोइ जेको बि अदब आहे उन में ग़ैर मामूली अभाम आहे। मुस्लिम लीग सही आहे, कांग्रेस बि सही आहे, ईअं कम्युनिस्ट पार्टी मजबूरी या हालतनि तहत ठाह करे मुस्लिम लीग सां वेही रही। हीउ जेको टियों नुक़्ते नज़र हो, न कांग्रेसी नुक़्ते नज़र आहे, न ई मुस्लिम लीगी नुक़्ते नज़र आहे। न वन नेशन थ्योरी खे क़बूल थो करे, न टू नेशन थ्योरी खे क़बूल थो करे। उहो फ़क़्ति जोयो साहिब हो। उन ज़माने में किताब लिखियाईं, जंहिंखे किताब लिखण जे ॾोह में सिंधी असेंबली मां टंगो टाली करे खणी ॿाहिरि वञी फिटो कयूंसि, पर हू बीठो हो। हुनखे उहो किताब लिखण जे ॾोह में सिंध मदरसे जी नौकरी मां कढियूंसि। हुन कॾहिं ज़िंदगी में न चयो त मां क़ुर्बानी ॾिनी, कॾहिं न ॿुधो जोए साहिब वाता त मां क़ुर्बानी ॾिनी। जोए साहिब जहिड़ा माण्हू सुहा हूंदा आहिनि। शेख यार चयो त मां रूमी आहियां त मुंहिंजो शम्स तबरेज़ जोयो साहिब आहे। पलीजो साहिब चवंदो हो मुंहिंजो उस्ताद जोयो साहिब आहे। पलीजे साहिब चयो त मूंखे इब्राहिम जोए साहिब जहिड़ो उस्ताद न मिले हा त आउं कंहिं मदरसे जो मुला हुजां हा। मां सख़्तु मज़हबी हुउसि, जीअं साईं जीएम सैयद हो। हूअ वॾो माण्हू हो, पर मां पाण अखियुनि सां उहे शयूं ॾिठियूं। जोए साहिब गॾिजी जीएम सैयद वटि वेंदो हुउसि। साईं जीएम सैयद ज़िंदगी में का बि तहरीर छपराईंदो न हो जेसिताईं मोहम्मद इब्राहिम जोयो उनखे ॾिसंदो न हो। M.H. पंवर साहिब जो मां शागिर्दु आहियां। M.H. पंवर साहिब पंहिंजूं अंग्रेज़ी तख़लीक़ूं हुजनि उहे सभु जोए साहिब खे ॾींदो हो। मां अखियुनि सां उहे एडिट कंदे ॾिठियूं आहिनि। जोए साहिब वटि वेंदो हुउसि त ॾेखारींदो हो, खिली चवंदो हो बाबा एॾा ॾुखिया जुमिला थो लिखे, 8-8 9-9 जुमिला गॾाए थो लिखे, कामाऊं सेमीकालन ॾे थो छॾे। जीअं महकरी मुंहिंजी ख़ुशबख़्ती आहे जो मां जोए साहिब सां गॾु मिलियुसि। पाण सॾाईंदो हो गुलाब मोतिया महक। शानदार इंसान हो, लाजवाब इंसान हो, सोशलॉजिस्ट हो। जोए साहिब खां पंहिंजूं शयूं एडिट कराईंदो हो। त अहिड़ो माण्हू ऐं अहिड़ो ख़ादम, अहिड़ो स्कॉलर हुन कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में ज़ुबान ते न आंदो त हीउ सभु मां कंदो आहियां। मां सम्झां थो त जोए साहिब असांजी क़ौम वतन समाज जो अहिड़ो ख़ादम हो जंहिं असांजे हिसे लाइ बि ज़िंदगी ॾिनी। जोए साहिब कॾहिं हिकिड़ो मिंट बि ज़ाया न कयो। सदाईं पाण खां पोइ हूअ ॿिए जे कमु ईंदो हो। जोए साहिब सां मिली मोटिबो हो त वांदो न मोटिबो हो। को बि किताब पढ़ण लाइ ॾींदो हो त हीअ खणी वञ, लेखक छा थो चवे। जोए साहिब को फ़र्द न आहे, फ़र्द त 102 साल गुज़ारे वियो हलियो। जोए साहिब इल्म ॾांहुं, इदराक ॾांहुं, हिकिड़े फ़िक्र ॾांहुं रविश जो नालो आहे। जोए साहिब हिकु ख़्वाब जो नालो आहे। जोयो उन ख़्वाब जी तइबीर जे फ़र्ज़ जो नालो आहे। ऐं उहा ॻाल्हि शेख याज़ बि चई हुई। ऐं छा त हसीन ॻाल्हि हुई त जॾहिं सिंधड़ी लाऊं लधियूं तॾहिं ख़बर पवंदी त उनजो सॼो लिबास कहिड़े अॾाणे मां ठहियलु आहे। उन अॾाणे जो नालो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हूंदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडे जो लिखियल लेख। हीअ हुन सिंधी अदबी संगत मर्कज़ तरफ़ां साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी कोठायल 6वीं वरसी जे मौक़े ते पढ़ियो हो। इन्ही ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।